अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ अगर माना हिराबासी सब खां पहिरियां हलंदासीं हेडलाइन से तरफ़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी ऐं अदालती सदारनि वारे बिल जी मंज़ूरी ते वीचार कयो वेंदो। पीपल्स पार्टी चीफ जस्टिस वारे मामले ते इंतहाई कदम खणण खां इनकार करे छॾियो। पीपल्स पार्टी जे अॻवान क़मर ज़मान कायरा चयो आहे त पीपल्स पार्टी चीफ जस्टिस वारे मामले ते इंतहाई कदम खणण नथी चाहे। असांजो मुतालबो सिर्फ़ इहो आहे त पंजाब असेंबली जी चूंड लाइ फुल कोर्ट जोड़ी वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल ख़िलाफ़ मुज़ाहिरा कया विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल ख़िलाफ़ एसटीपी जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। नाज़रीन, ही हुन वक़्त ताईं जी हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ एसएस न्यूज़।